हज़रत अली साईं वटि 10 यहूदी आया कि हलो त अली साईं जो इम्तिहान वठूं, ॾिसूं अली साईं खे ॼाण केतिरी आहे। 10 यहूदी आया आहिनि, हिकिड़ो अंदर आयो आहे, 9 ॿाहिरि वेठा आहिनि। अली सवाल आहे कहिड़ो, इल्मु भलो आहे या माल भलो? हज़रत अली साईं फरमायो इल्मु भलो। चई छो? कि माल फना थी वेंदो, इल्मु बाक़ी रहंदो। माल अजाए सुभाणे कोन हूंदो। शीशे में 50,000 रुपया पिया आहिनि, 2 पेप्सी, अधु किलो जलेबियूं, हिकिड़ो गोली पैकेट। जल्दी ऑर्डर पे करे। कॾहिं कॾहिं खीसे में 20 रुपया कोन्हे, इज़ी लोड कराए। ऐं नंबर त हिकिड़ो मांखे मिलाए ॾे, तो वटि जो ॾे विहाणे जहिड़ी फोन आहे इहा, मां वटि बैलेंस न आहे। कॾहिं 5,000 खीसे में पिया आहिनि, कॾहिं 20 रुपया कोन्हे। इल्मु त फानी शइ आहे, माल फानी आहे, इल्मु बाक़ी रहंदो। जेसी जीअरो ई तेसी बि इल्मु गॾु आहे, क़बर में बि गॾु आहे, महशर में बि गॾु आहे, जन्नत में बि इल्मु गॾु आहे। इल्मु त बाक़ी रहणो आहे। ही वियो हलो, वरी ॿियो आयो, अली इल्मु भलो या माल भलो? त इल्मु भलो। कि उहो वरी कीअं? कि माल खे तूं संभालींदे, इल्मु तोखे संभालींदो। तूं धराड़ थी माल खे संभालींदे न त चोर काए वेंदा, तूं नौकर थी माल जी ख़िदमत कंदे, इल्मु तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। वरी ॿियो यहूदी आयो, अली इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो। चई छो? कि माल ख़र्च कंदे खुटंदो वेंदो, इल्मु ख़र्च कंदे वधंदो वेंदो। 100 रुपया खीसे में पिया, 20 रुपये चांहि पीती, बाक़ी 80 रुपया। 20 रुपया टमाटा वरता, बाक़ी 60 रुपया। 20 रुपये जी खंड पत्ती वरती, बाक़ी 40 रुपया। 20 रुपया नहीं चुंगिची वारे के, बाक़ी 20 रुपया। इल्मु माल खुटंदो, इल्मु वधंदो। सालनि जा साल आलमनि खे गुज़री विया आहिनि, वाइद पिया कनि, इल्मु वधे पियो। ही वेले वरी ॿियो आयो, अली इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो। चई छाजे करे? कि इल्मु अल्लाह जी सिफ़त आहे, माल कारून जी सिफ़त आहे। वरी ॿियो यहूदी आयो, अली इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो। चई उहो वरी कीअं? चई वॾेरा वञनि, माल छॾे वञनि, नबी वञनि, इल्मु छॾे वञनि। जेको माल मेड़े सो वॾेरनि जो वारस, जेको इल्मु मेड़े सो नबियुनि जो वारस। ही वियो वरी ॿियो यहूदी आयो, अली इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो। चई छाजे करे? चई इल्मु क़बर में ॾीओ थी तुंहिंजे क़बर खे रोशन कंदो, माल कारो नांग थी तोखे ॾंगींदो। वरी ॿियो यहूदी आयो, अली इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो। चई छाजे करे? चई क़यामत जे ॾींहुं माल हिसाब किताब सख़्त करे तोखे ॿधाईंदो, इल्मु हुज्जत थी तोखे छॾाईंदो। यहूदी ख़त्म थी विया, अली साईं बस बस ख़त्म थी विया, ख़त्म थी विया। कि सॼी दुनिया जा यहूदी गॾु थियो, अली जे अॻियां सवाल साॻियो रखंदा, क़यामत ताईं जवाबु ॿियो मिलंदो। इल्म में बि कामिल आहे, अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। इल्म में बि कामिल आहिनि, अमल में बि कामिल आहिनि। जो अमल जी फतवा ख़ुदि क़ुरान पियो ॾे, यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। क़ुरान तो फरमाए सहाबा जो नियत साफ़न, ऐं रब तो चवां हिननि जो अमल मूं रब खे राज़ी करण जे लाइ हे रिया खां पाकनि। अल्लाह जो रसूल तो फरमाए तव्हां जेकॾहिं ओहद जबल जी तरह सोन ख़र्च कंदा त बि मुंहिंजे सहाबा जे 2 सेरनि जवन जे ख़ैरात खे बि तव्हां कोन पहुची सघंदा, भल ओहद जबल जी तरह सोन ख़र्च करियो। छो त सहाबा जे अमल में रिया कान हुई, इख़लास हो। जॾहिं ओहद जी जॾहिं तबूक जी जंग लॻी आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे जी अपील कई आहे। हिकिड़ो साहबी आहे, उन वटि घर में चंदो कोन्हे, वियो आहे यहूदी वटि त तव्हां मज़ूरी हुजे त मां कयां। यहूदी चयो त सॼी राति नार फेराए मुंहिंजे बाग खे पाणी ॾे, तोखे 4 सेर खजूर जा ॾींदुसि। उन साहबी काठ कुल हिते ॿधी सॼी राति नार फेरायो आहे, बाग खे पाणी आयो, सुबुह जो 4 सेर खजूर जा हुनखे मिलिया। 2 सेर घर छॾई बचनि जे लाइ, 2 सेर चंदो खणी रसूल जी ख़िदमत में आयो आहे। सही ही तव्हां चंदो तव्हांजे लाइ। अल्लाह जे रसूल हुन खजूर में निहारे साहबा खे फरमायो त ही जेको चंदे जो माल गॾु थियो आहे मुजाहिदनि जे लाइ, हिन खां इहा खजूर वठो, थोरी थोरी करे हिन सॼे गोदाम जे मथां रखो। मूं मुहम्मद खे जेका नूर बरकत हिननि खजूर में पई नज़र अचे, सा सारे हुन गोदाम में केना जेका हिन साहबी जे अमल में पई नज़र अचे। साहबा इल्म ऐं अमल में कामिल। नबियुनि जे ख़ुसूसियात मां हिकिड़ी हीअ ख़ुसूसियत आहे त नबियुनि जे हथ ते उहा शइ ज़ाहिर थींदी आहे जेका आम इंसान जे हथ ते ज़ाहिर कोन थींदी। सभु इंसान जेकॾहिं गॾिजी ज़ोर ॾियनि त उहो कमु कनि त उहो कमु करे कोन सघंदा जेको नबियुनि जे हथ ते ज़ाहिर थींदो, जंहिंखे मौजो चइबो आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इशारो कयो आहे चंड ॿ टुकर थियो आहे अधु हेॾां अधु होॾां इक़्तरबत सात वन शक्कल कमर। हाणे हिते सॼे दुनिया जा मुल्ला मौलवी बाबा भोपा तोणाई फीणाई दो कढण वारा कामड़न वारा जादूगर वीर मुठ अमेरिका बर्तानिया अपाला मिसाइल एटम बम हाइड्रोजन सब टपड़ गड कयो तो चंड के ॿ अध कयो दुनिया उबती थी किरे थुप मरी वञे पर चंड ॿ टुकर न करे सघंदा जेको मोहम्मद पाक जे इशारे सां थियो आहे। पूरी दुनिया के रसूल जो अमल आजिज़ बनाईंदा।